नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ समाज सां शेयर कंदासीं। दरिया खान मरी वेचण ॼातल हथियारबंदनि जे ॻोठ ते फायरिंग सबबि इलाइक़े में ॾका पखिड़िजी वियो। ॻोठाणनि जे इतला बाद एसएचओ दरिया खान मरी जी अॻवाणी में नौशरो फिरोज़ ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस ॻोठ खे कड़ो चाढ़े छॾियो आहे। पुलिस मौसूब बख्तरबंद गाॾियुनि ज़रिए जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ ऑपरेशन करे घर घर तलाशी वरिती वई। एसएचओ दरिया खान मरी जो चवणु आहे त हिकु महीनो अॻु कराची में पुलिस मुक़ाबले में माची वियल लोहारी साजन लाशारी जे प्लांट में हथियारबंदनि ॻोठ ते हमिलो कयो आहे। हुन ॿुधायो त हथियारबंदनि ॻोठाणनि खे नुक़सान रसाइण जी कोशिश कई पर पुलिस वक़्त ते पहुची ॻोठाणनि खे बचाए वरितो। पुलिस ॿुधायो आहे त ऑपरेशन दौरान 14 ॼणनि ते केस दाख़िल करे 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ख़बर अवां सां शेयर कई पिया। दरिया खान मरी वेझो अणॼातल हथियारबंदनि जी ॻोठ ते फायरिंग सबबि इलाइक़े में ॾका पखिड़िजी वियो आहे। ॻोठाणनि जी इतला बाद एसएचओ दरिया खान मरी जी अॻवाणी में नौशरो फिरोज़ ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस ॻोठ खे कड़ो चाढ़े छॾियो आहे। पुलिस मौसूब बख्तरबंद गाॾियुनि ज़रिए जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ ऑपरेशन करे घर घर तलाशी वरिती पई वञे। एसएचओ दरिया खान मरी जो चवणु आहे त हिकु महीनो अॻु कराची में पुलिस मुक़ाबले में माची वियल लोहारी साजन लाशारी जे प्लांट में हथियारबंदनि ॻोठ ते हमिलो कयो। हुन ॿुधायो त हथियारबंद ॻोठाणनि खे नुक़सान रसाइण जी कोशिश कई पर पुलिस वक़्त ते पहुची ॻोठाणनि खे बचाए वरितो आहे। पुलिस ॿुधायो आहे त ऑपरेशन दौरान 14 ॼणनि ते केस दाख़िल करे 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ॻोठाणनि ॿुधायो त हथियारबंदनि माची वियल जवाबदार जे प्लांट में ॻोठाणनि खे वधे मारणु चाहियो पिए। पुलिस जे पहुचण ते खेनि छॾियो वियो आहे। दरिया खान मरी वेझो अणॼातल हथियारबंदनि जे ॻोठ ते फायरिंग सबबि इलाइक़े में ॾका पखिड़िजी वियो। ॻोठाणनि जे इतला बाद एसएचओ दरिया खान मरी जी अॻवाणी में नौशरो फिरोज़ ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस ॻोठ खे कड़ो चाढ़े छॾियो आहे। ॻोठाणनि जी इतला बाद एसएचओ दरिया खान मरी जी अॻवाणी में नौशरो फिरोज़ ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस ॻोठ खे कड़ो चाढ़े छॾियो। पुलिस मौसूब बख्तरबंद गाॾियुनि ज़रिए जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ ऑपरेशन करे घर घर तलाशी वरिती पई वञे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं अरबाब मरी खां। जी अरबाब मरी जी दरिया खान मरी वेझो ॻोठ आहे कहकाट जिते लाचारी बिरादरी जे ॿिनि धुरनि साहब खान लाचारी ऐं अकरम लाचारी जे धुरनि जे विच में जहिड़ो थी पियो आहे। हथियारबंदनि हमिलो करे जदीद हथियारनि सां फायरिंग कई आहे। एसएचओ दरिया खान मरी जी अॻवाणी में नौशरो फिरोज़ ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस ॻोठ खे साहब खान लाचारी ॻोठ खे कड़ो चाढ़े बख्तरबंद गाॾियुनि ज़रिए पुलिस जो ऑपरेशन जारी आहे। घर घर तलाशी वरिती पई वञे। एसएचओ दरिया खान मरी इहो मौक़िफ़ ॾिनो आहे त हिकु महीनो अॻु कराची में पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल लोहारी साजन लाचारी जे प्लांट में हथियारबंदनि ॻोठ ते हमिलो करे ॻोठाणनि खे मारण जी कोशिश कई पर पुलिस जेको आहे सो वक़्त सिर पहुची ॻोठाणनि जूं हयातियूं जेके आहिनि से बचाए वरितियूं आहिनि ऐं 14 ॼणनि ते केस दाख़िल करे 3 जवाबदार गिरफ़्तार कया आहिनि। 2 जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ ऑपरेशन हलंदड़ आहे। जी महिरबानी अरबाब मरी तफ़सीलनि जे लाइ।